गौस पाक के वली मञो था सभई? छा तो चए पगे 72 शाखूं 72 कंहिं दसियो थी 72 पीराण पीर जूं शाखूं त किरोड़े आहिनि। दोस्तों अजीजो, हजरत गौसे पाक रदी अल्लाह ताला अन्हु वली हुआ पर वो खाली वली कोन्हे, वलियन जो सरताज आ, पर उनखे कमाई सां विलायत कान मिली आ, उनखे अल्लाह जे भलाई सां विलायत मिली आ। ज़ालिक फ़ज़्लुल्लाहि युतीहि मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो फरमाईंदो आ, या मां अल्लाह जी मेहरबानी आ, जंहिंते मां मेहरबानी कंदो आहियां उनखे वली बणाईंदो आहियां। मुझा दोस्तों अजीजो मुसलमान भाईरो, पर इन जे बावजूद जरी गौस आजम ॼाईंदे ई ॼाम आ, वलियन जो सरताज आ, पर मुझा दा हिकड़ो माण्हू तो चवे, आलिम दीन तो चवे, मां मक्के पाक वयो आहियां, काबतुल्लाह जो तवाफ पियो कयां, हिकड़े नौजवान खे ॾिठुमि त काबतुल्लाह जे चाउठ में हथ विझो बीठो आ, उते अखियूं पूरे ज़ारो कतार रोई रहियो आ, ऐं ही अखर पियो चवे, या इलाहल आलमीन मूंखे माफ़ फरमा, मुंहिंजा गुनाह माफ़ फरमा, जे भला मुंहिंजा गुनाह माफ़ नथो करी त हिकड़ो अर्ज़ु मुंहिंजो क़बूल कर, क़यामत में मुखे अंधो करे उथार जा, मता मुहम्मदुर रसूलुल्लाह जे आडो नबी खे ॾिसी मां शर्मिंदो थिया, गुनाह बख्श त तुंहिंजी मेहरबानी जे, नथो बख्शी त मुखे क़यामत में अंधो करे उथार जा। मौलाना शेख सादी हो वाक़ियो लिखियो आहे, फरमाए थो असां थोरो तवज्जो कयो थियो, केरु आहे नौजवान जेको ज़ारो ज़ार रोए थो ऐं काबतुल्लाह में बीठो थो चवे, मौला मूंखे माफ़ कर, जे माफ़ न करी त भला मूंखे क़यामत में अंधो करे उथार, मतां रसूलुल्लाह जे आॾो लॼी थिया, शर्मिंदो थिया, अखियूं न हूंदियूं त भला ॾिसंदुसि कोन। मौलाना सादी फरमाए, मां जो चिताए ॾिसां त सुभान अल्लाह उहो रोअण वारो पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी हुयो। जे भाई जोगी थिया त तमा छॾ तमाम, गोला जे गोलन जा तन जो थी गुलाम, सब्र जे शमशीर सां कर कीने खे कतलाम, त नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहूतिन में। गोला जे गोलन जा तन जो भी थी गुलाम, माना जेकॾहिं तोखे मंज़िल ऐं मक़ाम खपे त गुलामन जो भी गुलाम थी, गुलामन जो भी गुलाम थी, गोलन जो भी गोलो थी, पोइ नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहौतन में। पर जे तो कंधु सीटो ऐं पाण खे मां कयई, वॾाई कयई त हा मां भी वली आहियां, चट थी वेंदे, कुछ न मिलंदी, का शइ न हूंदी। औलिया अल्लाह के वक़ाम मिलियो ई तॾहिं जॾहिं अल्लाह जे वलियन निवड़त ऐं नेस्ती कई। चओ सुभान अल्लाह। जंहिं शख़्स पंहिंजे नफ़्स खे न मारियो, जंहिं शख़्स पंहिंजे नफ़्स खे नेस्त न कयो, जंहिं मां न छॾी, जंहिं तकब्बुर न छॾियो, उहो कॾहिं भी मंज़िल मक़सूद ते कोन पहुचंदो। पीरान पीर पंहिंजे अमल सां असांखे साबित करे ॿुधायो त मां आहियां त ॼाईंदे ई ॼाम, पर रब करीम जे दरबार में मां पाण खे गुनाहगार थो चवां। अल्लाह खे अर्ज़ु कयो, हा मौला मुंहिंजा गुनाह माफ़ कर, जे न माफ़ करी त मूंखे अंधो करे उथार त मतां मदीने वारे मीर जे आॾो लॼी थिया। अल्लाह जे वलीअ जो मक़ाम इहो हूंदो आहे, हालांकि हूंदो ॼाईंदे ॼाम आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खां हिकिड़े माण्हू पुछो, तव्हांखे कीअं ख़बर पई त तव्हांखे अल्लाह सां विलायत जो मक़ाम ॾिनो आहे? अॻ में ख़बर हुयव या तव्हांखे पोइ ख़बर पई? हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मूंखे पोइ ख़बर पई। कीअं ख़बर पई? हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, हिकिड़े दफ़े मुंहिंजी जीजल अम्मा मूंखे घर जी छत ते मोकिलियो कंहिं शइ खणी अचण जे लाइ।
और तू का न का शइ घर जे छत ते उछलाए छॾींदियूं आहिनि, को फरियो को बुहारो का अहिड़ी शइ मथे उछलाए छॾींदियूं आहिनि, वरी ज़रूरत पवंदी आहे त वारियूं हथऊं लाहिबी आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मुंहिंजी अम्मा साइण मूंखे घर जी छत ते मथे मोकिलियो त मथां का शइ लाहे आहे ऐं मथे चढ़ियुसि उहा शइ लाथम लाहे पंहिंजे अम्मा खे ॾिनमि, अम्मा खे जमल शइ ॾिनमि, ईअं घर तां घुमंदे घुमंदे मुंहिंजी नज़र उलहदे तरफ़ मके पाक वारे तरफ़ हली वई। इत्तिफ़ाक़ सां उहो ॾिहाड़ो जेको हुयो सो 9 ज़िलहज जो ॾिहाड़ो हुयो। काथे बगदाद आहे, काथे मको पाक आहे, 7 मैलनि जो मुफ़ासिलो आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मां अम्मा खे शइ लाहे हेठि उछलाए हीअं जो खणी मके ॾे निहारियां त पंहिंजे घर जे छत खां मूंखे अरफात में हाजी पे नज़र आया। अरफात में मूंखे हाजी नज़र आया जेके एहराम ॿधी अरफात जे मैदान में अल्लाह जे दरबार में दुआऊं करे रहिया हा, हज जा अरकान अदा करे रहिया हा। ऐं तव्हांखे ख़बर आहे त बगदाद खां मक्को शरीफ़ कई 100 मैल परे आहे, कई 100 मैल परे आहे, पर पंहिंजे घर जे छत ते चढ़ियो त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खे पंहिंजे घर जे छत तां मक्को शरीफ़ अरफात नज़र पई अचे। ऐं अरफात जे मैदान में जेके बि हाजी हज करे रहिया हुआ उहे सभु गौस आज़म जे आॾो ईअं हा जीअं तव्हां मुंहिंजे आॾो बीठा आहियो। हेठि लही आयुसि, अम्मा जीजा खे अची ॿुधायुमि अम्मा जीअं मुंहिंजा ॿचड़ा, अम्मा मूं ही रंग ॾिठो आहे। हज़रत बीबी साहिबा पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जी अम्मा पंहिंजे बच्चे खे भाकुर विझी मथे ते चुमियूं ॾेई चवे थी ओ अब्दुल कादिर जीलानी तोखे मुबारक हुजे, तो बगदाद जे शहर मां जेकॾहिं अरफात जे मैदान ताईं ॾिठो आहे इन जो मतिलबु इहो आहे त अल्लाह ताला तोखे पंहिंजे वलियनि जे लिस्ट में शामिल फरमाए छॾियो आहे। तुंहिंजो नालो गौसन वलियनि जे दरबार में लिखजी वियो। अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे ज़ात बाबरकातो के पंहिंजे प्यारनि वलियनि जे जमात में शामिल करे छॾियो आहे। नारे तकबीर। दोस्तो अदीदो मुसलमान भाइरो अंदाज़ो कयो त अञा नंढड़ो आहे, अञा इल्म बि कोन पढ़ियो आहे, अञा मदरसे में भी कोन वियो आहे, अञा अम्मा जे घर ॿारनि वारी ज़िंदगी बसर करे रहियो आहे त इन मां मालूम थियो त हो कमाईअ सां विलायत नाहे, भलाईअ सां विलायत आहे। छा सां विलायत आहे? ॾाढे जो छा सां विलायत आहे? भलाईअ सां विलायत आहे। मुंहिंजे महबूब सुभानी गौसल आज़म पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह पूरी दुनिया जे वलियनि जो सरताज आहे। रब करीम हुनखे गौसे आज़म जे लक़ब सां नवाज़ियो आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो किताब आहे फतहुर रब्बानी। छा आहे नालो बाबा? ॾाढे चओ पीरान पीर जो पंहिंजो लिखियल आहे। हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु उन में पंहिंजा ख़ुतबा वाइज़ नसीहतूं पाण लिखिया आहिनि ऐं उन जे अंदर गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त रब करीम मूंखे लक़ब ॾिनो आहे गौसुल आज़म। कहिड़ो लक़ब ॾिनो आहे? ॾाढे चओ, ज़ोर सां चओ त मां ॿुधा त सही यार। गौसे आज़म फतुर रब्बानी जो हवालो मां ॾियां थो, न ॾेखारियां त जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह पाण था फरमाइनि रब करीम मूंखे चयो आहे या गौसे आज़म, जे कंहिंखे सॾु कजे ओ साईं नाले मिठा, ओ साईं हाफ़िज़ अरबाब, ओ साईं बोलवी करीम बख्श साहब, ओ अब्दुल रहीम, कंहिंखे सॾे नालो वठबो आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अल्लाह पाक ईअं कोन चयो आहे ओ अब्दुल कादिर, बल्कि अल्लाह पाक फरमायो आहे ओ गौसुल आज़म। छा फरमायो रब से? ऐ गौसे
अदा हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो जंहिंखे रब करीम वटां लक़ब गौसे आज़म जो मिलंदो मूंखे ॿुधायो त उन खां सवा को ॿियो गौस आज़म थींदो? ॾाढे त ॻाल्हायो, खुली ॻाल्हायो, ड्रिजो न, खुली ॻाल्हायो। ॿियो गौसे आज़म न थी सघंदो। इन जे करे जो गौसे आज़म जो लक़ब अब्दुल कादिर जीलानी खे कंहिं पीर कोन ॾिनो आहे, कंहिं वलीअ कोन ॾिनो आहे, कंहिं मौलवीअ कोन ॾिनो आहे, जहान जे आलिमनि कोन ॾिनो आहे, पीरनि फ़क़ीरनि कोन गॾिजी ॾिनो आहे। फतहुर रब्बानी मां साबित थो थिए त हज़रत गौसे आज़म खे गौसल आज़म जो लक़ब रब ॾिनो आहे। ईअं रब थो चवेसि ऐ गौसे आज़म, चओ सुभान अल्लाह। पोइ जंहिंखे रब चवे गौसे आज़म, इन मां साबित थियो त ॿियो केरु गौसे आज़म